नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि में पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार वाउचे जो सलाम क़बूल कंदा। अॼु जेको मौज़ू आहे असांजो गुफ़्तगू जो, उहो आहे सिंध असेंबली जो स्पीकर ऐं उन ते जेका इंक्वायरी हली रही हुई ऐं जेल में हुयो। उन दौरान सिंध गवर्नमेंट हिन बजट जे इजलास जे दौरान हिकु तमामु वॾी तारीख़ी जेका ग़लती कई सियासी तौर ते, त उन्हनि हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो घरू खाते सिंध असेंबली जे स्पीकर जे चेंबर खे सब जेल करार ॾिनो वियो ऐं उन ते सख़्तु तनक़ीद थी ऐवान जे अंदरि ऐं ऐवान खां ॿाहिरि, ऐं ख़ासि करे अपोज़िशन जी जेके जमायतूं आहिनि तहरीक इंसाफ़ तरफ़ां उन जे मेंबरनि जॾहिं तक़रीरूं थिए कयूं बजट ते, त उन्हनि पंहिंजो पाण खे चयो त PS 108 जो क़ैदी, PS 101 जो क़ैदी, PS 105 जो क़ैदी, त इन हिसाब सां स्पीकर साम्हूं वेठो हुयो ऐं उन जे साम्हूं इन क़िस्म जी जेका ॻाल्हि थिए पई त उन जेका सिंध असेंबली उहो ऐवान आहे सिंध जो ऐं हिन पाकिस्तान जो बरे सगीर जे विरांगे में सिंध असेंबली जो तमामु वॾो किरदारु आहे। छाकाणि त सिंध असेंबली पाकिस्तान जी बानियान पाकिस्तान असेंबली चइबी आहे। हिते रेज़ोल्यूशन पाकिस्तान जो 23 मार्च 1943 में पास थियो। उनखां पोइ पाकिस्तान वजूद में आयो 1947 में ऐं 48 में सिंध असेंबली पाकिस्तान जी क़ौमी असेंबली जे दर्जो उन हासिलु कयो ऐं उनखां पोइ उते क़ाइदे सां मोहम्मद अली जनाह जेको हुयो उन बि इन इजलास जूं सदारतूं कयूं। त इहा जेका वक़ार हुई, जेका असेंबली जो जेको तक़दुस हुयो, उहो इन सिंध गवर्नमेंट जे फ़ैसिले खां पोइ सब जेल करार ॾियणु जेको स्पीकर जे कमरे खे उन चेंबर जे करे वक़ार जेको सिंध असेंबली जो मुतासिर थियो ऐं पीपल्स पार्टी जी सरकार ते तमामु घणी तनक़ीद थी ऐं उन तनक़ीद खां पोइ सिंध सरकार इहो महसूसु कयो त उन्हनि फ़ैसिलो ग़लति कयो आहे ऐं नेठि काल्ह सिंध राति जो देरि सां घरू खाते तरफ़ां हिकिड़ो नोटिफिकेशन जारी करे स्पीकर आगा सिराज दुरानी जे घर खे, उन जी रहाइशगाह खे सब जेल करार ॾिनो वियो ऐं उन राति जो देरि सां स्पीकर खे सिंध असेंबली मां सख़्तु सिक्योरिटी में संदसि रिहाइशगाह ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। पर एतिरा ॾींहं जेको सिंध असेंबली सब जेल उन जो हिकिड़ो हिसो सब जेल रहियो, उन जे करे पीपल्स पार्टी जी सियासी साख खे, ख़ासि करे उन जी हुकूमती साख खे तमामु घणो नुक़सानु पहुतो ऐं वॾे वज़ीर इहा ॻाल्हि तमामु घणी शिदत सां महसूसु कई। नौजवान वॾो वज़ीर आहे ऐं उन सिविल सोसाइटी जो बि उन दॿाउ ॾिठो, सोशल मीडिया जो बि दॿाउ ॾिठो ऐं अंदरि असेंबली अंदरि जेका ॻाल्हि थी रही हुई उन सां बि उन महसूसु कयो त वाक़ई बि हिन असेंबली जो वक़ार जेको आहे उहो मजरू थी रहियो आहे। उन करे सिंध सरकार देर आयद दुरुस्त आयद वारो जेको फार्मूलो आहे उन तहत पंहिंजे पुराणे फ़ैसिले खे रिव्यू कयो ऐं उन में दुरुस्तगी कई ऐं हाणे स्पीकर साहब खे पंहिंजे रिहाइशगाह में मुंतक़िल कयो वियो आहे ऐं उन जी रिहाइशगाह खे जेको आहे सब जेल करार ॾिनो वियो आहे। अॼु इहो मौज़ू हुयो, इन ते असां अव्हांखे जेका आहे ॼाण फ़राहम कई त सिंध में जेका पॉलिटिकल उथल पुथल थी रही आहे उन जा जल्दबाज़ी में जेके फ़ैसिला थियनि था उहे न रुॻो सरकार जी वक़ार खे पर ख़ुदि इदारनि जे वक़ार खे बि नुक़सानु पहुचाइनि था। तंहिंजे करे दूर अंदेश, तॾहिं त चवंदा आहिनि त दूर अंदेश सियासी क़यादतूं खपनि ऐं हुकुमराननि खे डिघी नज़र वारा पढ़ियल वसी तजुर्बे वारा सलाहकार खपनि जेके उन्हनि खे सियासत में, मइशत में, इक़्तिसादात में, समाजी रवियनि में ऐं सिंध जी समूरी तरक़ी जे वास्ते के सुठियूं तजवीज़ हुजनि। असां सैयद मुराद अली शाह खे चवंदासीं त महिरबानी करे इन पासे ॾे बि सोच वीचार करे त हुन जेके पंहिंजा सलाहकार रखिया आहिनि त उहे सलाहकार एतिरा ज़हीन न आहिनि, एतिरा होशियार न आहिनि, एतिरा ॾाहा न आहिनि जेकी हुनखे सदाईं सुठा फ़ैसिला ऐं सुठियूं तजवीज़ूं ॾेई संदसि कमनि खे निर्वार कनि, रोशन कनि ऐं अॻिते वधाए अचनि त हिन सिंध जी जेका पाकिस्तान जी बानियान सूबो जेको आहे सिंध, उहो पंहिंजे वक़ार खे बुलंद करे वञे। जीअं तव्हां ॾिठो आहे त सुप्रीम कोर्ट जे जज बि इहा ॻाल्हि कई आहे त सिंध तमामु घणी ख़राबु सूरत हाल में आहे करप्शन जे में ऐं मां सम्झां थो त वॾे वज़ीर खे हाणे पंहिंजे सलाहकारनि में बि तब्दीली ते गौर वीचार करणु खपे ऐं सुठा पढ़ियल लिखियल ज़हीन नौजवान ऐं ज़हीन माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजा सलाहकार रखे त जीअं हुन जे कमकार में आसानी थी सघे। वरी ॿिए कंहिं मौज़ू सां सुभाणे तव्हांजे साम्हूं अचिबो। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार वाउचो खे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़, जाॾे पेर ताॾे ख़ैर।